अलाए कॾहिं मुंहिंजे सिंध जी क़ौम उथंदी, अलाए कॾहिं तव्हां जाॻंदव, आख़िर तव्हांजी निंड हराम छो नथी थिए? अॼु बि तव्हां जाॻण जे लाइ तयार न आहियो। लेकिन मां मैदान ते बीठो आहियां त दीन इस्लाम जे चौकीदारी जे लाइ, मैदान ते बीठो आहियां त समाज जी सिंध जे चौकीदारी जे लाइ, मैदान ते बीठो आहियां त ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि, मज़दूरनि खे उन्हनि जा हक़ ॾियण जे लाइ, छो त अब्बे जो खून हिन रतन में खणी उन सां बचण ऐं फ़ाइदो कयो त मुंहिंजे जिस्म में तुंहिंजो खून आहे, जैसे शिष्य में साह आहे, तो वांगुरु दीन इस्लाम जी बि चौकीदारी कंदुमि त धरतीअ जी बि चौकीदारी कंदुमि। तव्हां मैदान ते निकिरी साथ ॾियो, बचल सौ वारो त बि चौकीदारी कंदुमि। तव्हां घर वञी निंड कयो त बि इंशाअल्लाह दीन ऐं धरतीअ जी चौकीदारी कंदो रहो।